कंडियारो रिपोर्ट जमील अहमद सरगाणी मूजिब ख़बर शेयर कई पिया। मोहब्बत देरो पुलिस जो ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवाइनि जो सिलसिलो जारी। एक जवाबदार 3 राउंड ऐं पिस्टल समेत गिरफ़्तार करण जी दावा। ख़बर मूजिब SHO नादिर अली ख़ासकेली, HC अज़ीज़ अहमद चन्ना, PC सिजाद सरगाणी, PC फ़हीम डहराज, PC फरहान सुमरो ऐं ड्राइवर अब्दुल वहीद कलोड़ो समेत मोहब्बत देरो भरिसां ॻोठ हंदन तां थींदा ॻोठ मिठू ख़श्क मोरी लॻ गुल माइनर टॉप ते गश्त दौरान हिकु शकी माण्हू पुलिस जी गाॾी खे ॾिसी वञण लॻो, जंहिंजो हिकमत अमली सां पीछो करे घेरो तंग करे गिरफ़्तार करे वरितो। थाणे ते मौजूद वॾो मुंशी ख़मीसो ख़ान वरी साफ़िन खे ॿुधायो त असां SSP सिंगार अली मलिक जे हुकुम मूजिब ॾींहुं राति हिकु करे ॾिनी आहे। ॾोहारी केॾा बि बासर छो न हुजनि, कहिड़ी बि सूरत में बख़्श न कबो। हिन वधीक ॿुधायो त गिरफ़्तार जवाबदार साबिर अली ख़श्क उर्फ़ बंपू वल्द अज़ीम ख़श्क ॻोठ सैद ख़ान ख़श्क जो रहवासी आहे, जंहिं वटां हिकु अदद पिस्टल ऐं 3 राउंड गैरक़ानूनी हथाया आहिनि, जंहिं ते बिना लाइसेंस हथियारनि ऐं गोलियूं रखण जे ॾोह में केस दाख़िल करे जेल हवाले करे छॾियो आहे।